तेज हयाती। शैतानगिरी कैंची थी सके थी। जेकॾहिं तो हाशिम ऐं दिलावर खे खून माफ़ करे छॾियो त पोइ तोखे छा मिलंदो? मामा मां उन्हनि खां ससुई घुरंदुसि। मूंखे ससुईअ जो संग मिलंदो। ससी? किथे आ ससी बहादुर? दिमाग़ त सही अथई न? ससी त अलाए कॾहिं को मरी चुकी आहे। ससुई मुंहिंजो पलांद आहे, पक थी वई। ये कम मामा शरीफ जो आहे जेको खून माफ़ करण ते राज़ी न आहे। चओ न त सच संग वठी ॾे, मतां ईअं खून माफ़ करे छॾीनि। तूं भले हुन सां फ़ैसिलो कर, पर खून ज़रूर वठिजां न बहादुर। शाह ज़माने खे तूं बि सुञाणी थो, आउं बि सुञाणा थो। ऐं इहे माण्हू पंहिंजे खानदान खां ॿ संग कोन ॾींदा अथई, कोन ॾींदा। थी सघे थो मूंखे कमदार नब्बू अगवा करायो हुजे। ही हुनजी चाल थी सघे थी, छो त शाह ज़मान जो दुश्मन थी अॻियां आयो हो। हू पंहिंजो पलांद कंदो हुजे। हाजी शरीफ, इहो शाह ज़मान चालाक माण्हू अथई, वॾो शातिर माण्हू अथई। किथे बहादुर खे राज़ी न करे विझे। जीअं बहादुर हाशिमान खे खून बख़्शे छॾियो न त वॾो गंद थींदो। मां ईअं कॾहिं बि थियण कोन ॾींदुसि। हाणे सम्झी वियुसि ऐं इहा पक थी वई त मुंहिंजे अगवा में मामा शरीफ, अंगुल ऐं नब्बू कमदार शामिल आहे, जिन जी अॻवानी को टियों माण्हू करे थो। हाणे सरदार शाह ज़मान ऐं अहसान साईं छा सोचींदा हूंदा त बहादुर कूड़ो निकितो, पंहिंजे वाइदे तां फिरी वियो, वाइदो वफ़ा न कयईं। छा सोचींदी हूंदी ससुई जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त बहादुर सचो न थियो, कोर्ट पहुचण जो कूड़ ॻाल्हाई ऐं लापता थी वियो। सूबेदार साहब, मुंहिंजो सोराना शक पीर एहसान में आहे। इहो सॼो कमु पीर एहसान ऐं शाह ज़मान वारनि जो आहे। हाजी शरीफ, बहादुर खान जे अगवा ते मूंखे बि अफ़सोस थियो आहे, पर रुगो शक जे बुनियाद ते पीर एहसान ऐं सरदार शाह ज़मान जहिड़नि मोतबर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे सघे। सूबेदार साहब, मुंहिंजी ॻाल्हि पहिरीं तव्हां सम्झो। बहादुर मूंखे इहो चई निकितो त मां पीर एहसान ॾे थो वञा। मूंखे शक न पर पूरी पूरी पक आहे। बहादुर खां माफ़ीनामो लिखाए बहादुर खे हथ सां गुम करायो अथनि। न हाजी शरीफ, न ईअं न आहे। मूं तस्दीक कई आहे त इहो माफ़ीनामो बहादुर खान वटि ई आहे। पीर एहसान जे चवण ते इहो माफ़ीनामो बहादुर खान लिखियो हो। इन्हीअ करे मां चवां थो कि इहे ॿई माण्हू बहादुर खान जे अगवा में नथा थी सघनि। हाजी शरीफ, मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञो, तव्हां FIR नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ कटायो, बाक़ी शक तव्हां भली कंहिं ते बि ज़ाहिर कयो। ठीकु आहे सूबेदार साहब, अव्हां जी सलाह सुठी आहे। ठीकु आहे हाजी शरीफ, तव्हांजी FIR दाख़िल करायो। आसिफ जी सर, आई साहब सां गॾिजी वञी वॾे मुंशी वटि FIR दाख़िल कयो। ओके सर। हाजी शरीफ, तव्हां अचो।
अनवर साईं, ॾियो ख़बर हाशिम वारनि जी आज़ाद थी विया? फिरदौस बेगम जी मूं सोचियो उहो कोन थियो। हाशिम ऐं दिलावर आज़ाद न थी सघिया। बहादुर खान खे रस्ते मां ई को अगवा करे वियो ऐं हू कोर्ट न पहुची सघियो। साईं ईअं थियणो हुयो। ईअं थियणो हो छा मतलब? तोखे ख़बर हुई? मूंखे ख़बर न हुई, पर अंदाज़ो लॻायो हुअमि। बहादुर खे ज़िद करे ज़ोरी राज़ी कयो वियो। हू को न को मसलो ॼाणाए कोर्ट कोन वेंदो। फिरदौस बेगम, तुंहिंजो मतलब त बहादुर अगवा नाहे थियो ऐं हुन इहो ड्रामो करे पाण खे लिकायो आहे? हा साईं, मजबूरन बहादुर ईअं कयो आहे। पीर एहसान संदसि मुर्शिद भी आहे ऐं दोस्त भी आहे। पीर एहसान खे जवाब ॾेई न सघियो ऐं पोइ बहानो करे पाण खे गुम करायो अथसि, जीअं कोर्ट में शाहिदी या को बयान न ॾेई सघे। न फिरदौस बेगम न, तुंहिंजो इहो अंदाज़ो ग़लति आहे, छो जो जाइ वारदात तां बहादुर जो मोबाइल बि मिलियो आहे। इहो ड्रामे खे कामयाब करण जे लाइ तरीक़ो आहे अनवर साईं। बहादुर हुन पीउ जो पुटु अथई जंहिं पंहिंजी ज़ाल खे हुन ड्रामे अंदाज़ में मारियो। हुन पीउ जो पुटु बि बेस्ट एक्टर हूंदो। पंहिंजे ड्रामे खे कामयाब करण जे लाइ पंहिंजे कुझु शयुनि खे कुर्बान त ज़रूर कंदो न अनवर साईं। फिरदौस बेगम, लॻे थो तो वांदकाई में सस्पेंस डाइजेस्ट पढ़णु शुरू करे ॾिना आहिनि। अनवर साईं, इहो त ड्रामो आहे, पर हक़ीक़त बि इहा आहे त बहादुर ईअं ई कयो आहे। केॾी न बदनसीब आहियां मां। सॼी हयाती कंडनि जी सेज ते गुज़री वई। हिकु पल बि अहिड़ो न मिलियो जंहिंमें सुकून ऐं राहत हुजे। हा मां निभागी आहियां। मुंहिंजो निभाउ बहादुर खे बि लॻी वियो आहे ऐं को ज़ालिम हुनखे अगवा करे हली वियो। हाणे ख़बर न आहे चाचा हाशिम अलाए कॾहिं आज़ाद थींदो। बहादुर, तुंहिंजी मोहबत जिंदाबाद। ससुई, तू कटे वही। तुझी मोहब्बत कटे वही। बहादुर हाराए हो। भागी आया मुके विसारे छड़ मुके। मां तो उजड़े लाया मूसा मनसूब थी, तू भी उजड़ी विंदे। मां हुआ बेपाड़ी वलाया
जेका साए वण खे बि सुकाए छॾींदी आहे। मूंखे विसारे छॾ बहादुर। हा मूंखे विसारे छॾ मूंखे। ससी तुझे नसीब में ना है। विसारे छॾ मूंखे। ससी मां तुझो रोवण जो आवाज ॿुधम। छो थी रोई? अदी राणी मुंहिंजी छा थियो आहे? माया त तू मुझो साव तो बिना ही बहादुर पुत है पुत। मारे छॾ मूंखे त जीअं मां कॾहिं बि इहो न चई सघां त ससुई तू मुंहिंजी आहीं। ससुई मुझे मोहब्बत जो शायद अंदाज गलत हुयो जेको तोखे पसंद ना आयो। मां तोसां केतिरी मोहब्बत कयां थो उन जो इकरार कीअं कबो आहे मूंखे उहो न आयो। शायद इन करे ससुई जो मां रिश्तनि जी मोहब्बत खां महरूम रहियुसि। पैदा थियुसि त मां मरी वई। मां जी मोहब्बत त मूंखे नसीब ई कोन थी। वेगी मां जी नफ़रतुनि जे हंज में पलण वारनि खे कहिड़ी ख़बर त प्यार छा थींदो। नंढी उम्र में मूंसां नफ़रतुनि जी ॿोली ॻाल्हाई वई ऐं सम्झाई वई। रांदीकनि जी जाइ ते हथियार सां खेॾायो वियो मूंखे। काश मूंखे मोहब्बत जो सबक पढ़ायो वञे। बस बहादुर बस। मोहब्बत 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 छाजी मोहब्बत? केड़ी मोहब्बत? तो मूंखे इश्क जो अंदाज़ अची वियो है। मोहब्बत जो इज़हार करण बि अची वियो है। मुंहिंजी तोसां केतिरी मोहब्बत आहे ससुई, शायद हुनजो अंदाज़ बयां गलत हुयो। तंहिं करे तुंहिंजी मूंसां दिल सां मोहब्बत न थी ससुई। जंहिंजी सज़ा मूंखे मिली रही आहे ऐं उहा सज़ा काटिया। हाणे बहादुर खे ख़बर पवंदी त मां केतिरो शरीफ़ आहियां। वाह पीर करामत वाह। छा रे आदि शरीफ़ वाह पीर करामत वाह तो चई। ये तो जे मुझे पुत्र दे टिंडी जो चढ़न जवाक नबू कमदार वाह। ये नबू कमदार दिमाग ते जे कम कयो आ। कमदार नबू तुंहिंजी सोच खे सलाम आहे। ही जेकी कामयाबी मिली आहे न उहा सभु तुंहिंजे ज़हन जे करे मिली आहे। वॾो शातिर दिमाग़ जो माण्हू आई, वॾो ज़हीन आई साईं। वाह रे वाह नबू कमदार वाह वाह। माना मनी तो न नबू कमदार खे। वाह नबू वाह। दुश्मन खे पहिरें ई धक सां वापसि जेल मोकिले छॾी। अरे आजी शरीफ अञा त कहिड़ा रंग ॾेखारींदी नबू कमदार। हे त न शुरूआत आहे। अॻिते ॾिस छा थो कयां। यार नबू वाह जी यारी निभाई अथई। हाणे पीर एहसान पियो बहादुर खे ॻोल्हे। जेसीं ताणी इहो बहादुर लभंदो न तेसीं ताणी इहो पीर एहसान ऐं शाह ज़मान अदालत में कूड़ा साबित थींदा।
हाजी शरीफ हाण जेका सलाह ॾींदोमांइ न उहा ॿुधंदे तुंहिंजूं वायूं बदाल थी वेंदियूं दिमाग़ फिरंदी वरी कहिड़ी सलाह थो ॾींदो पोइ हाणे तूं हीअं कर बहादुर जे अगवा जो केस तूं पीर एहसान ते ठोके छॾ पोइ वेही तूं मज़ो ॾिस इहो नेक कमु त मां अॻ में ई करे चुको आहियां कमदार तूं ॿी ॻाल्हि कर हाँ माना कारो बद कमरे सां आदतन मटा रंग जरूर मटाए न कमदार होशियार हाणे ॿुध इन ख़ुशीअ में अॼु का चाह का खीर पती प्यार सरदार साईं ॻाल्हि वधी वई आहे चोर सूबेदार ते कावड़जी पिया हाजी शरीफ पंहिंजी शराफ़त जो ड्रामो करे बहादुर जी अगवा जो केस नामालूम माण्हुनि ते करायो आहे अच्छा सूबेदार उन जो केस भी दाखिल कयो आहे अजीब ॻाल्हि आहे हाँ सरदार साईं केस दाखिल भी थियो आहे ऐं अगवा जो शक पीर एहसान जे मथां दाखिल करायो आहे ऐं चवे थो त मूंखे शक आहे बहादुर खे पीर एहसान अगवा करायो आहे साईं दादा यो हाजी शरीफ नाले जो शरीफ केड़ो शरीफ माण्हू मूंखे ॻाल्हि त ॿुधाए यो शरीफ इहो वरी केड़ो चङो मुड़ुस आहे ऐं हुन चयो त थी पियो शरीफ पाण ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे चोरनि सां उथंदो वेहे थो सूबेदार ॼाणे ई नथो ॼाणे थो पर अणॼाण थो थिए सरदार साईं सभु ॼाणनि था त केर चोरा केर चोरनि जो साथी आहे पर बाबर साईं चवे केर साईं दादा कानून चए न इहो कम कानून जो आहे जेकॾहिं कानून कुझु बि न कंदो ऐं कुझु बि न चवंदो त पोइ इहो कम असां 17 जी सरदारनि जो आहे असां पंहिंजो कानून जोड़ींदासीं साईं दादा मां इंसाफ़ जे आवाज़ खे बुलंद कंदुसि ऐं ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे चौराहनि ते लटकाईंदुसि ऐं चोरनि खे शहर जे विच चौक ते पीआरे सज़ा ॾींदुसि ऐं उन खां पोइ कंहिं बि क़िस्म जो ॾोहारी ॾोह करण खां पहिरीं ॾकंदो एहसान साईं बुराई जो रस्तो केॾो आसान आहे ऐं भलाई जो रस्तो एॾो मुश्किल छो आहे दादा मूं तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो कोन एहसान साईं जॾहिं बहादुर बुराई जी वाट ते हो न तॾहिं हुनखे एतिरियूं मुश्किलातूं पेश न आयूं ऐं जॾहिं भलाई जे रस्ते ते आयो त मुश्किलातूं मुंहं में लॻसि एहसान साईं मां बि अव्हां खां इहो ई सुवाल पुछणु पियो चाहियो रईस बहादुर खान खे भलाई भाए न पई एहसान साईं चङाई रईस जे ॻिचीअ में लॻी वई सही तो चई ज़फर पर मां वरी बि इहे चवंदुसि त वरी भलाई भली आहे भलाई जे रस्ते ते हलण वारनि खे तकलीफ़ूं ऐं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि पर अॻिते हली न भलाईअ जो तमामु सुठो सिलो मिलंदो आहे जो हुन जूं सभु कयल बुरायूं धोपिजी वेंदियूं आहिनि ऐं अंदरि उजरो थी वेंदो आहे मन तां मेराणी ख़तमु थी वेंदी आहे हीअ ज़िंदगी त घड़ी पल जी आहे गुज़री वेंदी असांखे अॻिते लाइ सोचणो आहे जेको असां सोचूं ई नथा अॻिते असां खां कहिड़ो हिसाब थींदो ने इम्तिहान में पास थींदासीं ॻाल्हाईंदा एहसान साईं तव्हां जूं ॻाल्हियूं पढ़ियल लिखियल माण्हू वारियूं आहिनि मुंहिंजी सम्झ में नथियूं अचनि पर मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई आहे ज़फर तूं बहादुर जे करे परेशान आहीं परेशान न थी बहादुर सच जे रस्ते ते क़दम खणे इंशाअल्लाह कामयाबी बहादुर जा क़दम चुमंदी ऐं साबित थींदो त बहादुर सिंध जो हीरो आहे जी जी सरदार साहब तव्हांजो ख़दशो सही थी सघे थो सूबेदार सुखियो हिन कम सां लॻो पियो आहे जी जी सरदार साहब अवां दिलजाए कयो जी जी खुदा हाफ़िज़ हाँ सूबेदार सुखिया तुझी जांच किथे पहुती सर सिर्फ जाइ वारदात ते पेर आहे ऐं बाक़ी अॻिते पेरो नथो लॻे उन करे असां पुछड़ी जा पेर कया आहिनि ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त बहादुर खान खे अगवा करे गाॾीअ में खयो वियो आहे इन जो मतिलबु आहे सुखिया त हिन महिल ताईं बहादुर खे काफ़ी परे कढी विया हूंदा जी सर मुंहिंजो बि अंदाज़ो इहो ई आहे त बहादुर हाणे हिन जू में न आहे बहादुर जो बाज़ियाब थियणु तमामु ज़रूरी आहे सुखिया
तू एक सीनियर आई बासलाहियत ऑफिसर आई तू पंहिंजो असर ऐं तजुर्बो इस्तेमाल कर पर बहादुर खे बाज़ियाब करा। सर मां दिल सां कोशिश करे रहियो आहियां ऐं मूंखे उमेद आहे त बहादुर खान जल्द बाज़ियाब थी वेंदो। ठीक है तू बहादुर जे मसले में फ्री हैंड आई जीअं वणे तीअं कर पर बहादुर खे बाज़ियाब कराए। मां तोखे इजाज़त थो ॾियां तू रिवायती ऐं गैर रिवायती तरीक़ा बि इस्तेमाल कर पर बहादुर खे बाज़ियाब कराए। ठीक है सर। कंडल दिया